आओ उलमा से पूछ ले। गुज़िश्ता जुमा सही मुस्लिम मां एक हदीस पाक बयान कई हुयमि ऐं उनजो तर्जुमो कयो हुयोसीं त उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाइनि थियूं त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम सजदे में हुआ त ही दुआ घुरी रहिया हुआ, अल्लाहुम्मा अऊज़ु बिरिदाका मिन सख़ातिका, ए अल्लाह मां तुंहिंजी नाराज़गी खां तुंहिंजी रज़ा जी पनाह घुरां थो, यानी या अल्लाह मां तुंहिंजी रज़ा जी तुंहिंजी ख़ुशनूदी जी पनाह में अचां थो, तुंहिंजी नाराज़गी खां, तुंहिंजे गुस्से खां तुंहिंजी ख़ुशनूदी जी पनाह में अचां थो, व बिमुआफ़ातिका मिन उक़ूबिका, ऐं तुंहिंजी सज़ा खां तुंहिंजी माफ़ी जी पनाह में अचां थो। अल्लाहु अकबर। यादि रखो ही महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी दुआऊं उम्मत जी तालीम जे लाइ या उम्मत जे लाइ हूंदियूं आहिनि। मां गुज़िश्ता जुमा में बयानु करे आयो आहियां, इन जे करे बार बार बयानु करियां थो, व आऊज़ु बिका मिनका, ऐं ए अल्लाह मां तुंहिंजी गिरफ़्त खां बचण जे लाइ तुंहिंजी पनाह में अचां थो, तोखां डिॼी करे तुंहिंजी ई पनाह में अचां थो। ला उहसी सनाअन अलैका अंत कमा असनैत अला नफ्सिका, अल्लाहु अकबर। ए अल्लाह मां तुंहिंजी तारीफ़ नथो करे सघां जीअं तूं पंहिंजी तारीफ़ पाण कई आहे, मां तुंहिंजी हमदो सना अहिड़ी नथो करे सघां जहिड़ी हमदो सना तूं पंहिंजे लाइ पाण कई आहे। अल्लाहु अकबर। यानी मौला ए अल्लाह मां तुंहिंजी रिज़ा जी तुंहिंजी नाराज़गी खां ऐं तुंहिंजी माफ़ी जी तुंहिंजी सज़ा खां पनाह थो वठां ऐं मां तुंहिंजी तारीफ़ जी ताक़त नथो रखां, तूं उअं ई आहे जीअं तूं पंहिंजी तारीफ़ पाण कई आहे। जेकॾहिं पहिरियों लफ़्ज़नि खे ॾिसूं त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ घुरी, यानी ए अल्लाह जेकॾहिं तूं इताब फरमाए, तूं पकड़ फरमाए त तुंहिंजे करम में पनाह मिली सघिजे थी तुंहिंजी गिरफ़्त खां। ईअं सम्झाइण जे लाइ बुज़ुर्गान दीन काफ़ी मिसालूं ॾिनियूं आहिनि। जीअं मिसाल जे तौर ते हिकु ॿारु हूंदो आहे, ज़िद कंदो आहे चुंबड़ण जी, वालदेन उनखे मारे करे पोइते कंदा आहिनि, वरी बि चुंबड़ंदो आहे, वालदेन उनखे सख़्ती सां पाण खां हटाइण जी कोशिशि कंदा आहिनि, कोई बि ओॾे ई ईंदो आहे, छो जो उनखे ख़बर आहे मुंहिंजी जेकी जाइ पनाह इहा आहे। इन जे करे महबूब इन अंदाज़ में हे सम्झाइण जे लाइ मिसाल हुई, हक़ीक़त अलाह उनजो हबीब ॼाणे त ए अल्लाह तूं गिरफ़्त फरमाईंदे त असां तुंहिंजी पनाह में था अचूं, तूं सज़ा फरमाईंदे असां तुंहिंजी सज़ा खां तुंहिंजी माफ़ी जी पनाह में था अचूं। इहो बि यादि रखो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम ही उम्मत जे लाइ तालीम ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ख़ुदि उम्मत जे लाइ पनाह आहिनि। क़ुरान में भी इनके बयान थियल आहे, अहादीस में भी त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अहादीस में आहे, अना फ़ियतुल मुस्लिमीन, मां मुस्लमाननि जी पनाह गाह आहियां। ऐं अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद में फरमायो वलो अन्नहुम इज़ ज़लमू अनफुसहुम जाऊका फस्तगफिरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूलु लवजदुल्लाह तव्वाब रहीमा। ऐं जेकॾहिं उहे पंहिंजी जाननि ते ज़ुल्म करनि त ए महबूब तुंहिंजे बारगाह में हाज़िर थियनि ऐं पोइ अल्लाह तबारक व तआला खां माफ़ी घुरनि ऐं रसूल उन जी शफ़ाअत फरमाए त ज़रूरु अल्लाह खे तमामु घणो तौबा करण वारो, माफ़ करण वारो ॾिसंदा। ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जेकी दुआ घुरनि था, ला उहसी सनाअन अलैका अंत कमा असनैत अला नफ्सिक, ए अल्लाह मां तुंहिंजी तारीफ़ नथो करे सघां जीअं तूं ख़ुदि पंहिंजी तारीफ़ कई आहे, तूं उअं ई आहे, उअं मां तुंहिंजी तारीफ़ नथो करे सघां। इन जी तशरीहात में बुज़ुर्गान वज़ाहत फरमाए, उन मां कुझु इन जुमलनि जी जेकी वज़ाहत शुरूआत जेके अहादीस आहिनि उन मां सादनि लफ़्ज़नि में बयानु करण जी कोशिशि थो करियां। ऐं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, ए अल्लाह मां तुंहिंजी उहे सना नथो करे सघां जीअं तूं पंहिंजी सना पाण कई आहे।
अल्लाहु अकबर। इन जुमले में हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ही ज़ाहिर फरमायो त तारीफ़ जंहिंजी बि थींदी आहे न, असां जंहिंजी बि तारीफ़ कंदासीं कंहिं न कंहिं सिफ़त ते कंदासीं, कंहिं न ख़ूबी ते कंदासीं, उन में का वस्फ़ हूंदी। तारीफ़ कंहिंजी बि सिफ़त ते थींदी आहे। ऐं अल्लाह तबारक व तआला जूं जेके सिफ़ात आहिनि, अल्लाह तबारक व तआला जूं जेके वस्फ़ूं आहिनि, अल्लाह ताला जा जेके औसाफ़ आहिनि न, इहे गैर मुतनाही आहिनि, ला महदूद आहिनि। अल्लाह तबारक व तआला जूं जेके सिफ़तूं आहिनि, इन जी का हद नाही। ऐं कंहिं मख़लूक, कोई बि मख़लूक हुजे, मख़लूक में कोई हुजे, चाहे नबी हुजे या गैर नबी हुजे, कोई भी मखलूक गैर मुतनाही शयुनि जो इल्म ऐं इदराक नथो रखे। यानी मखलूक में कोई भी हुजे, कोई भी फर्द हुजे, जेकी लामहदूद शयूं आहिनि, गैर मुतनाही शयूं आहिनि, उन्हनि जो इल्म, उन्हनि जो इदराक, उन्हनि जो फहम, उन्हनि जी समझ, उन्हनि तक रसाई, उन्हनि तक पहुंच मखलूक में कंहिंजे लाइ बि मुमकिन नाहे। इन जे करे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो न, दुआ घुरीन इन सिफ़ात ते अल्लाह ताला पंहिंजी तारीफ़ पाण करे सघे थो, मखलूक मां कंहिंखे इहा ताक़त न आहे। छो जो अल्लाह तबारक व तआला जो सिफ़ात लामुतनाही आहिनि, लामहदूद आहिनि, इन जो इदराक कंहिंजे अक़ल में नथो अची सघे। असां जेतिरी कंदासीं उहा कुझु न कुझु महदूद हूंदी, लेकिन हक़ अदा न करे सघंदासीं। छो जो जंहिंजी तारीफ़ कई थी वञे, जंहिंजूं सिफ़तूं बयान थियूं कयूं, उन्हनि जूं सिफ़ात ते लामुतनाही आहिनि, लामहदूद आहिनि। असां जेके कुझु बयान कयूंसीं उहे बयान कयूंसीं जेके असांजे इल्म में आहियूं, असांजे फ़हम में आहियूं, असांजे समझ अक़ल में आहियूं। लेकिन इन खां अॻिते अलाए केतिरियूं सिफ़तूं आहिनि जेके लामहदूद आहिनि। तंहिंजे करे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ फरमाए, अल्लाह मां तुंहिंजी तारीफ़ उहे नथो करे सघां जीअं तुंहिंजी तारीफ़ जो हक़ आहे, जीअं तूं तारीफ़ पंहिंजी पाण कई आहे, उहे मां तुंहिंजी तारीफ़ नथो करे सघां। ऐं बुज़ुर्गान दीन ही बि फरमायो त हिन जो ही बि मफ़हूम आहे, छो जो तारीफ़ कंहिंजी असां कंदासीं न, नेमत ते कंदासीं, कंहिंजो एहसान हूंदो, कंहिंजो करम हूंदो, त तारीफ़ कंहिंजी बि कोई कंदो आहे न कंहिं एहसान ते कंदो आहे, महिरबानी ते कंदो आहे, इनाम ते कंदो आहे। ऐं अल्लाह ताला जूं नेमतूं बि जेके आहिनि गैर मुतनाही आहिनि। यानी एतिरियूं नेमतूं आहिनि, एतिरियूं नेमतूं आहिनि, एतिरियूं नेमतूं आहिनि, असां घणे घणे थकी पवंदासीं, नेमतूं न खुटनि थियूं। जेकॾहिं सिर्फ़ु असां हिन शहर जेकबाद के जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला जी नेमतनि के तलाश करण जे लाइ ॻोल्हींदासीं, अलाए केतिरियूं नेमतूं मिलंदियूं, असां थकी पवंदासीं, असांजी उमिरि पूरी थी वेंदी, लेकिन नेमतूं न खुटंदियूं। अल्लाह ताला जा एहसान सिर्फ़ु अखि जी जेकी नेमत आहे, इनखे असां जेके तहक़ीक़ में ॾिसूं, एॾी नेमत आहे, सिर्फ़ु इन ई जी फ़िक्र में असांजी उमिरि गुज़री वञे। जंहिंखे नाहे अखि उन खां पुछा करियो, नक आहे, साह आराम सां खणी सघे थो, जंहिंखे साह जी नक जे करे का तकलीफ़ थी थिए, केॾो एहसान आहे, इनाम आहे। वात में अंदरि केॾियूं नेमतूं आहिनि, वरी जिस्म जे अंदरि अल्लाह ताला जा केॾा इनाम आहिनि, एहसान आहिनि। थोरो बि निज़ाम दरम बरम थो थी वञे, कीअं असां परेशान था थी वञूं। हाणे जेॾे निज़ाम सही थो हले थी, अल्लाह ताला जो केॾो एहसान आहे, अंदरि अलाए छा छा निज़ाम आहे, असांखे ख़बर तक नाहे। त ईअं ई सोचंदा वेंदासीं, हे इंसान आहे, इंसान खां अलावा जानवरनि ॾे वेंदासीं, नबातात ॾे वेंदासीं, हैवानात ॾे वेंदासीं, अल्लाह ताला जा एॾा एहसान इनाम आहिनि। त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो मुखूं, ए अल्लाह तुंहिंजा तारीफ़ थींदी एहसान ते, तुंहिंजा एहसान एॾा आहिनि जो असां उहे एहसान नथा ॻणी सघूं, तुंहिंजी तारीफ़ कीअं करे सघंदासीं। इन जे करे महबूब फरमायो दुआ, ए अल्लाह तूं उहे ई आहे जीअं तूं पंहिंजी तारीफ़ पाण कई आहे। मां तुंहिंजी जेतिरी तारीफ़ कयां हक़ अदा न करे सघंदमि, तुंहिंजी तारीफ़ उहे न करे सघंदमि जीअं तूं आहीं। बसि मां इहा ई तारीफ़ कयां, तूं उहे ई आहे जीअं तूं पंहिंजी तारीफ़ पाण कई आहे। ऐं ईअं ई बुज़ुर्गान दीन फरमायो, हिन जो ही बि मफ़हूम आहे त तारीफ़ ज़ात जी थींदी आहे, तारीफ़ कंहिं न कंहिं इंसान जी ज़ात जी थींदी आहे। हीअ हाफ़िज़ आहे, हीअ कारी आहे, हीअ आलिम आहे, हीअ डॉक्टर आहे, हीअ तबीब आहे, ज़ात जी तारीफ़ थींदी आहे, जेको बि हूंदो उनजी ज़ात जी।
अल्लाह तबारक व ताला जी ज़ात अल्लाह ताला जी हकीकत के मालूम करण के मखलूक जे वस में नाहे, बस में नाहे। अल्लाह ताला जी जेकी हकीकत आहे, अल्लाह ताला जी ज़ात जो इदराक, छो जो अल्लाह ताला लामहदूद आहे, त कंहिं मखलूक के इहा ताक़त नाहे जो अल्लाह तबारक व ताला जी हकीकत जो, अल्लाह तबारक व ताला जी ज़ात जो पूरो इदराक करे वञे। त इन जे करे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, दुआ घुरी, ए अल्लाह असां तुंहिंजी हक़ अदा नथा करे सघूं, तूं उएं ई आहे, छो जो तुंहिंजी ज़ात जी मार्फत जेतिरी बि हासिल थींदी उहा कुझु न कुझु महदूद हूंदी, असांखे जेके नसीब थींदी उहा, लेकिन तुंहिंजी ज़ात त गैर मुतनाई आहे, तूं उएं ई आहे जीअं तूं पंहिंजी तारीफ़ पाण कई आहे। ऐं ईअं ई जो अल्लाह तबारक व ताला जी जेकी मार्फत आहे न, अल्लाह ताला जी मार्फत जंहिंखे मिलंदी आहे न, उनखे मर्तबा मिलंदा आहिनि, दर्जात मिलंदा आहिनि। ऐं पूरी अल्लाह ताला जी मार्फत, अल्लाह ताला जो कुर्ब ख़ास मखलूक मां कंहिंजे लाइ बि बस न, जो अल्लाह तबारक व ताला जे कुर्ब ख़ास जा जेके बि दर्जात आहिनि उहे मखलूक मां कंहिंखे बि मिली वञे, छो अल्लाह ताला लामहदूद आहे, गैर मुतनाई आहे। इन जे करे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जामी अल्फाज में दुआ घुरी करे, हे त बुज़ुर्गान दीन इन जी पंहिंजनि पंहिंजनि लफ़्ज़नि में तशरीह कई आहे। ईअं सम्झो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम इन ॿिनि चइनि लफ़्ज़नि में सभु कुझु बयानु करे छॾियो त ए अल्लाह मां तुंहिंजी तारीफ़ उहे नथो करे सघां जीअं तूं तारीफ़ जो हक़दार आहीं, मां तुंहिंजी तारीफ़ जो हक़ अदा न करे सघंदमि, बसि इहो चवंदमि। महबूब अलैहिस्सलाम सजदे में अची करे तहज्जुद जी नमाज़ में दुआ घुरंदा हुआ, ए अल्लाह तूं उएं ई आहे जीअं तूं पंहिंजी तारीफ़ पाण कई आहे, तूं उएं ई आहे जीअं तूं तारीफ़ जो हक़दार आहे। त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं बि सजदनि में वेंदा हुआ त इहे दुआऊं घुरंदा हुआ। हिन दुआ जो इहो मां मुख़्तसर जेको आहे न तशरीह कयमि। यादि रखो, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम नफ़िल नमाज में, फर्ज़ नमाज में कॾहिं कॾहिं सम्झाइण जे लाइ दुआ घुरंदा हुआ। अक्सर औकात जॾहिं महबूब अलैहिस्सलातु नफ़िल नमाज पढ़ंदा हुआ, नफ़िल नमाज जे सजदनि में वञी करे डिघियूं डिघियूं दुआऊं घुरंदा हुआ, जेके कुतुब अहादीस में मौजूद आहिनि। जे हिकु हदीस पाक सही मुस्लिम में आहे, 216 नंबर हदीस, महबूब अलैहि सजदे में वेंदा हुआ। मां इन जे करे दुआनि जो बि ज़िक्र करियां थो ऐं वरी सजदे जा फ़ज़ाइल बि बयानु कंदुमि त सजदे जी केॾी वॾी शान आहे, त बानी खे केतिरो कुर्ब, केतिरो फ़ाइदो सजदे में वञी मिलंदो आहे। पर बानो गाफ़िल थी करे सजदो ईअं कंदो आहे जो सजदे जी का अहमियत न आहे। ऐं अक्सर उहे सजदो कयो वेंदो आहे कुझु माण्हू जो जंहिं तरीक़े खां महबूब अलैहिस्सलाम मना फरमायो। अहादीस में मां अॻिते बयानु कंदुमि, इशारतन बयानु थो कंदो हलां त महबूब अलैहिस्सलाम बयानु फरमायो, हुकुम ॾिनो त जीअं कुकर ठूंगा हणंदी आहे न, ईअं सजदा न कंदा कयो। जीअं कांव खाईंदो आहे न ठूंगा हणी करे, ईअं सजदा न कंदा कयो। इहे अहादीस में लफ़्ज़ आहिनि, यानी ईअं न ते बस ज़मीन ते लॻो ऐं उथियो न। सजदे जी एॾी अहमियत आहे, इन अहमियत खे साम्हूं रखंदे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम न, जॾहिं ज़मीन ते सजदो अचे कुझु जिते जमा एतिरो त तुंहिंजे रब जे लाइ टाइम हुजे जो तोखे सजदे में ज़मीन जी सख़्ती बि महसूसु थिए ऐं तोखे इहो अहसासु मां अल्लाह ताला जे लाइ सजदो करे रहियो आहियां ऐं सजदे जा जेके फ़ज़ाइल आहिनि उहे तोखे मिलनि। त इन जे करे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं सजदे में वेंदा हुआ, ख़ासि तौर ते नवाफिल में ही दुआ घुरंदा हुआ। हिकु हदीस पाक 987 नंबर हदीस आहे, हज़रत सय्यदुना अबू हुरैरा का सही मुस्लिम जी, अन्न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कान यक़ूलु फी सुजूदिही अल्लाहुम्मा अग़फिर ली ज़ंबी कुल्लहु दिक्कहु व जिल्लहु व अव्वलहु व आखिरहु व अलानियतहु व सिर्रहु। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम सजदे में आहिनि ऐं दुआ था घुरनि, ए अल्लाह तूं मुंहिंजी बख़्शिश फरमा, यानी सम्झाइण जे लाइ उम्मत जी तालीम ऐं बुज़ुर्गान दीन फरमाए। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम इहा दुआ बि हक़ीक़त में उम्मत जे लाइ घुरंदा हुआ, ए अल्लाह मुंहिंजी बख़्शिश फरमा, व मुराद हीअ आहे त मुंहिंजी उम्मत जी बख़्शिश फरमा। त केॾी ख़ुशि नसीब उम्मत आहे, छो कुझु रिवायत में वाज़े ज़िक्र आहे, ए अल्लाह मुंहिंजी उम्मत जी बख़्शिश फरमा, ए अल्लाह मुंहिंजी उम्मत जी बख़्शिश फरमा, ए अल्लाह मुंहिंजी उम्मत जी बख़्शिश फरमा। महबूब अलैहिस्सलातु राति में उथंदा हुआ
70 मरतबा खां वधीक इस्तिग़फ़ार कंदा हुआ, किन रिवायत में 100 खां वधीक इस्तिग़फ़ार कंदा हुआ, किन रिवायत में वो एॾो क़याम कंदा पेर सुजी वेंदा हुआ। तालीम जे लाइ उम्मत महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे इबादतनि जी ज़रूरत न हुई, लेकिन हिकु अल्लाह तबारक व ताला जे साम्हूं पंहिंजी उबूदियत बाने हुजण जो इज़हार, जीअं कोई ख़ुदा न समझे, जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह ताला एॾियूं शान फज़ीलतूं ताक़तूं क़ुवतूं अता फरमायूं, एतिरा मोजज़ात मुंडा हुआ जो ये न कोई ॾिसी करे ख़ुदा चवण लॻे। इन जेके इस्तिग़फ़ार भी कंदा हुआ, सजदा भी कंदा हुआ, इन अंदाज़ में पंहिंजी अबूदियत जो पाने हुजण जो इज़हार फरमाईंदा हुआ ऐं दुआऊं घुरी करे उम्मत जी तालीम ॾींदा हुआ। मां मासूम थी करे बख़्शिश जी दुआ घुरी रहियो आहियां, मां मासूम थी करे इस्तिग़फ़ार कसरत सां करे रहियो आहियां, त पोइ जॾहिं मुंहिंजी उम्मत सजदे में वञी करे ये दुआऊं घुरंदी, उनखे सुन्नत ते भी अमल मिलंदो ऐं सजदे जे अंदर दुआ घुरण जी जेकी बरकत ऐं फज़ीलत उहा भी नसीब थी वेंदी। इस्तिग़फ़ार रात जो उथी करे महबूब कंदा हुआ, त जेकॾहिं कोई सुम्ही करे रात जो उथी करे इस्तिग़फ़ार करे तो त हुज़ूर जो इस्तिग़फ़ार उम्मत जे लाइ हो ऐं असांखे रात जे वक़्त इन सुन्नत ते भी अमल मिलंदो ऐं ख़ासि उन लम्हात में इस्तिग़फ़ार कयोसीं जिन लम्हात में महबूब कंदा हुआ, त उन लम्हात ते अमल जी भी सुन्नत है, उन लम्हात में जेके बरकतूं उहे भी नसीब थींदियूं। इन दुआ जो मां तर्जुमो कंदो हलां, महबूब सजदे में वञी करे दुआ घुरंदा हुआ, अल्लाहुम्मा ए अल्लाह इग़फ़िर ली ज़ंबी, तू मुंहिंजी उम्मत जी बख़्शिश फरमा, कुल्लहू मुकम्मल उन्हनि जे गुनाहनि जी बख़्शिश फरमा, दिक्कहू जेके उन्हनि जा दक़ीक़ गुनाह आहिनि, यानी बारीक गुनाह आहिनि, नंढा गुनाह आहिनि, उहे भी उन्हनि जा माफ़ फरमा, व जिल्लहू जेके उन्हनि जा अजिल्ला गुनाह आहिनि, वॾा गुनाह आहिनि, ज़ाहिर गुनाह आहिनि, उहे भी उन्हनि जा माफ़ फरमा, व अव्वलहू व आख़िरहू ऐं उन्हनि जा जेके भी पहिरियां गुनाह आहिनि, उन्हनि जा बाद वारा गुनाह आहिनि, अल्लाह तू उन्हनि जी बख़्शिश फरमा, व अलानियतहू व सिर्रहू जेके भी मुंहिंजी उम्मत एलानिया गुनाह कया उहे भी माफ़ फरमा, ऐं जेके लिकी करे सिरन यानी पोशीदा थी करे जेके गुनाह कयूं उहे भी माफ़ फरमा। ठीक है, ही हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम सजदे में घुरंदा हुआ, ख़ास तौर ते जेके महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम नवाफिल पढ़ंदा हुआ उन्हनि में, ऐं कंहिं वक़्त खुद वेठे वेठे सजदे में हलिया वेंदा हुआ। सजदे जी कैफ़ियत उहा ई हूंदी जेकी असां सजदे जो तरीक़ो बयान कयोसीं। पोइ महबूब अलैहिस्सलातु इहा दुआ घुरंदा हुआ, कसरत सां घुरंदा हुआ, बार बार इन लफ़्ज़नि खे दोहराईंदा हुआ उम्मत जी तालीम जे लाइ। इंशाअल्लाह मज़ीद इहो यादि रखो, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम गुनाह खां त पाक आहिनि, गुनाह जे इरादे खां भी पाक आहिनि, त इन जे करे ही उम्मत जे लाइ, उम्मत जी तालीम जे लाइ दुआऊं। अल्लाह अज़्ज़ व जल खां दुआ आहे जेको कुझु मां बयान कयमि दौराने गुफ्तगू बेअदबाना अल्फाज निकिरी विया हुजनि, अल्लाह ताला माफ़ फरमाए, इनखे यादि रखण जी ॿियनि तक पुॼाइण जी तौफ़ीक़ ऐं सआदत अता फरमाए।